मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु हुओ घर। मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु हुओ घर। इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर। मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु हुओ घर। इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर। मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु हुओ घर। इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो। रवायत में ॿाहिरि पासे नो शहर ॿाहिरि पासे नो जॻह पर इमामुल अंबिया साईं जन मस्जिद नबी जी तामीर रखी। साईं जन घर मुबारक खे लैन सां वो घर मुबारक में दर रखने पासे नो आ जगह मस्जिद नबवी। पहिरीं नंढी मस्जिद नबवी घर में अचण वञण में काथे कदर थींदी होया होया मस्जिद नबी खे वधाईंदा विया। हाणे उहे घर या दर जेके आहे उहे मस्जिद जे सहन में थी पिया। बड़ो मसइलो थी पियो हाणे सहन में कीअं क्रॉस करे। इन ॻाल्हि में अजीब क़िस्म जी रिवायत अचे थी। सैयदना अली मुर्तज़ा के इमामुल अंबिया से जन फरमायो पाण फरमाता नी तुझो घर मूंसां गॾु मुंहिंजो घर बि ॿिन्ही जो सहन जेको हाणे मस्जिद नबवी वधी वई। ॿिन्ही जा दर मस्जिद नबवी जे सहन में था अचनि। हितो कीअं गुज़र करे छा करे पाण फरमायो अलाह तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ आसानी कई आहे। तड़ सां तूं ई असां ॿई मस्जिद में अची सघूं था। ॿियो कोन मस्जिद में क्रॉस करे वञूं छो त दर ॿिए पासे त हुयो कोन हा न। माना इहा मस्जिद नबवी पोइ ॿिए पासे ते वधी पोइ अॻिते हली करे ॿिए पासे खां घरनि जा दरवाज़ा बि थिया ॿिए पासे ॾे थियो। फ़िलहाल इहो हाल हुयो मस्जिद नबवी। शायदि इस्लाम जो त इमामुल अंबिया पंहिंजे दर खां निकिरण ॾिया हुजरे खां त मस्जिद में कदम वरी मस्जिद मां घर ॾे वञनि त वरी घर में कदम के इन घर मां अक्सर इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो। इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो। इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल इन नमूने इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर। इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर। मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु हुओ घर। इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर। उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर। मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु हुओ घर। इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो। ॼाटे जो घर न्याणीअ जो घर ज़ाहिर न्याणी वटि अबो हली ईंदो। पंहिंजे ॼाटे जे घर में अबो सहुरो हली ईंदो। जे इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो। अम्मा आयशा ॾे टकींदो बि हूंदो। इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो। अम्मा आयशा ॾे टकींदो बि हूंदो। ऐं ॼाटे नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर। ऐं ॼाटे नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर। मुक़द्दस बणियो घर अम्मा
न्याणी पंहिंजे बाबा जे घर रिवायत में दो अम्मा साईं जॾहिं अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं बाबे सिंह सां मिलण ईंदी त इमामुल अंबिया पंहिंजी न्याणीअ जे एतिराम में उथी करे पंहिंजी न्याणी सां मिलंदा उथी करे के अम्मा बि करे पंहिंजे अबे वटि ईंदी हूंदी अबे जो प्यार पंहिंजी न्याणीअ के अम्मा फातिमा भी उते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी अम्मा फातिमा भी उते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी मोहम्मद जी शफ़क़त न्याणीअ ते बेहद इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु घर इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे अम्मा बीबी साईं जे हूंदे बि अक्सर मोहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मोहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु घर इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो इमामुल अंबिया जॾहिं दुनिया खां लाॾाणो पियो इन हुजरे मुबारक में अम्मा आयशा सिद्दीक़ साईं जे झोल मुबारक में इमामुल अंबिया जा आख़िरी पसा अल्लाह सां मुलाक़ात वञी थी इन घर में मुस्तफ़ा पर्दो मटायो पर इहो घर अल्लाह खे एॾो प्यारो हुयो वरी बि इमामुल अंबिया खे अल्लाह ताला ॿाहिरि न कढियो वरी क़यामत ताईं इन घर में महबूब करीम घिराए छॾियो के इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो इन घर ते गुंबद ठहियल आहे साओ इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु घर इन घर जो सिद्दीक़ दर खुली वियो इन घर जो सिद्दीक़ दर खुली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो इन घर जो सिद्दीक़ दर खुली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो रफ़ीका इन घर जो रुतबो घणो ई लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद